ज़िंदगी तेस ताईं ज़िंदगी नाहे लगंदी जेस ताईं असां उन जी हक़ीक़त खे न सम्झूं। ज़िंदगी हिकु तोहफ़ो आहे। इन जो मक़सदु रुॻो ख़ुदगर्ज़ी ऐं मादी ख़्वाहिशूं पूरियूं करणु न आहे, पर इन जो मक़सदु आहे त असां सुठा अमाल करियूं, पंहिंजे मुआशिरे जी ख़िदमत करियूं ऐं इंसानियत जो अहसासु रखूं। सानिया मिर्ज़ा पंहिंजे नए पैगाम में इन ई ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो आहे। हुन चयो आहे त ज़िंदगी उन वक़्तु चमकणु शुरू थींदी आहे जॾहिं असां पंहिंजे अंदर जी रोशनी खे जाॻाईंदा आहियूं ऐं उन रोशनी खे जाॻाइण जो तरीक़ो इहो आहे त मख़लूक़ सां मुहबत करियूं ऐं पंहिंजो पाण खे ख़ुशीअ सां भरे छॾियूं। सानिया मिर्ज़ा पंहिंजे पैगाम में असांखे हिकु फ़लसफ़ो ॿुधायो जेको असांखे ज़िंदगी खे बहितर बणाइण जो सबक़ु ॾिए थो। सानिया जो मक़सदु इहो आहे त जेकॾहिं असां इन्हनि ॻाल्हियुनि ते अमल करियूं त असां पंहिंजी ज़िंदगी खे हिकु नई ताक़त ऐं माना ॾेई सघूं था ऐं इहो ई वक़्तु आहे जॾहिं असांजी ज़िंदगी जरकण लॻंदी आहे। भारत में टेनिस जी दुनिया जो मक़बूल नालो सानिया मिर्ज़ा पाकिस्तान में बि ओॾी मक़बूल आहे। शोएब मलिक जी अॻूणी ज़ाल इंस्टाग्राम ते पंहिंजी नई तस्वीर शेयर कई जंहिंसां गॾोगॾु हुन पैगाम लिखियो आहे। पंहिंजे पैगाम में हुन लिखियो त ज़िंदगी उन वक़्त ताईं नाहे चमकंदी जेसि ताईं अव्हां पाण न चाहियो। संदसि इहो पैगाम ॿियुनि औरतुनि लाइ बि उत्साह आहे। ॿिए पासे सानिया मिर्ज़ा जी तस्वीर खे बि पसंदि कयो पियो वञे ऐं संदसि मुस्कुराहट ॿुधाए थी त हुन ॾुखियाईयुनि खे कहिड़ी रीति मात ॾिनी आहे।